नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद जे मशहूर कुकुड़ जो वापारी फयाज़ अली कोरी जी 0 मीटर यूनिक 2021 मॉडल नाज़ बाग जे अॻियां चोर काए फरार थी वियो। फयाज़ अहमद कोरी मीडिया खे ॿुधायो त मां पंहिंजी दुकान तां लही गाॾी काए नाज़ बाग जी मस्जिद जे साम्हूं गाॾी बीहारे निमाज़ पढ़ण वियसि। जॾहिं मां निमाज़ पढ़ी वापसि आयसि त मुंहिंजी गाॾी उतां गायब हुई। गाॾी खे अञा 4 ॾींहं मस थिया हुआ, अञा ताईं गाॾी जो लेटर बि नाहे मिलियो। गाॾी जो चेचिस नंबर इंजन नंबर भी शोरूम खां वरतो है। चेचिस नंबर 3254-205, इंजन नंबर 22-52-870 आहे। फयाज़ कोरी मीडिया साम्हूं आला इख्तियार खां घुर कई आहे त मां पंहिंजी मेहनत करे गाॾी वरती हुई, मूं सां इंसाफ़ कयो वञे ऐं महिरबानी करे मूंखे पंहिंजी गाॾी वापसि कराए ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।